इन मदद में का घुर थो करे उन जो फौरी तौर ते तव्हां का असांखे इहो असां तव्हांजा रखा इंशाअल्लाह ताला उन जो बज़ार कंदासीं जे ज़रूरत पई मिनिस्टर सां बि ॻाल्हाईंदासीं टिकट सां कराईंदासीं इन बजट के ऑफिसरनि खे इस्तेमालु करणु ॾींदासीं पर जेको उस्ताद पाण ऐं जो ख़ुदि मुख्तियार आहे उहो उस्ताद पाण इस्तेमालु कंदो पंहिंजी इदारे खे इस्तेमालु कंदो ऐं जंहिं वेंडर मुताबिक़ आहे उन वेंडर मुताबिक़ इस्तेमालु कंदो। ॿियो दोस्त सिगारेट जे सी ॻाल्हि था कनि पोइ BAD जे प्रोमोशन जी असां सकरनि जे पासे लेट वधायो आहे ऐं इहे इलेक्शन प्रोसेस हले थो पियो हिन इलेक्शन प्रोसेस खां पोइ वरी असां सरकार खां इहो लेट ओवरऑल सॼी सिंध जे लाइ कराईंदासीं वरी रिमाइंडर कराईंदासीं जिते DPC नथियूं आहिनि उहे प्राइमरी PS जेका आहे पंहिंजो एक्शन जी प्रोमोशन उहे जल्द कया वञनि पर हिकिड़ी होशियारी वरी थी थिए प्रोमोशन थियनि था पिया और DPC जो मक़सदु आहे त गॾियल प्रोमोशन थिए उन में रेस्टोरेंट अलॻि JSG बि HSG थींदो PSG बि HSG थींदो मेंबर असांजो डायरेक्टर प्राइमरी बि आहे DO बि आहे सेक्रेटरी जो डायरेक्टर बि आहे उतां जो DO बि आहे ऐं नागालैंड डिस्ट्रिक्ट जो DO बि आहे और इहे गॾियल हिकु जेको आहे सो DPC खणी आहे पर थिए ईअं थो त JSG DPC करे था सघनि साल जो साल सिंध जो प्राइमरी उस्ताद पंहिंजी प्रोमोशन वारे मसइले जो रोल जो शिकार असां डिवीजन नज़रिया ते सम्झी आहे पर तव्हांखे गुज़ारिश था कयूं त जेका बि DPC थिए अॼु तव्हांजे फॉर्म ते इहो ऐलान थो कयां त इहा DPC करे कतल क़बूल कबी जो JSG या प्रोमोशन HSG या CA जो GST वारे खे जेको आहे उनखे पाइप लाइन में रखियो वञे DPC खे बि ॿिन्ही जी गॾु ते रेट जो मुताबिक़ थिए ऐं जाते जाते जेके DPC जा फाइल तव्हां उहिदेदारनि ते फ़र्क़ु थो आणे थिए थो सीनियरिटी जे हिसाब सां ईअं न त सिकंदर जेको जो नंबर अञा 150 वरी हिकु पोयों ड्राइव करे छॾो था 5 करे छॾियो त इहो तुर तुर की वञी इहा जाती बर्दाश्त न कबी प्रोमोशन सही नमूने सां प्राइमरी उस्ताद खे करायो ॿी नौजवान उस्तादनि जी वञा पघारूं लहिला मुंहिंजे ख़्याल में 15-17 हज़ार उस्ताद जी पघारूं लहिला इन जे लाइ असां हाजी शक्ति मसले साहब सां गॾिजी करे सेक्रेटरी ॾिया वियासीं उन जो डायरेक्टर आहे ऐशा दीवार साहब उन सां मिलियासीं उन 3 महीना कढिया और सभिनी डायरेक्टर जे उनजी डेटा बेस तव्हां मोकिलियो इहे साईं जो काथे काथे पुछनि था कंहिंजी का डिग्री वेरीफाई नथी थिए कंहिंजी को लोकेशन वेरीफाई नथो थिए कंहिंजी का PRC वेरीफाई नथी थिए इहे सभु आई डेटा बेस उते पहुचे ऐं इंशाअल्लाह ताला उहे पघार बि इलेक्शन खां पोइ तव्हांखे तुरंत जारी कराए असांजो इंतख़ाबी निशान बुलेट पैनल जो असां 2 उम्मीदवार तमामु ऐं मौलाना अहमद साहब असांजो वालिया सेक्रेटरी उम्मीदवार मां जो फातून जनरल सेक्रेटरी उम्मीदवार हाजी शक्ति मोहम्मद शकीर साहब असांजे सॼी सदारत जो उम्मीदवार सीनियर नायब सदर जो उम्मीदवार असांजी इंतख़ाबी निशान साहब आहे उम्मीदवार खे यकीन आहे त हिनखे नौशर कयो दिले जा दोस्त आहिनि हिनखे दिले सां संभालियो आहे पोइ राति जा 12 हुजे कीअं न थिए हिकु हुजे उहो दोस्त हमेशह हुते पहुचाइण ऐं 3 तारीख़ ते बि दोस्त इन इताद नदीअ जो अज़ीम मुज़ाहिरो करे 3 तारीख़ ते हर हाल में उते हैदराबाद मरकज़ी ऑफिस में पहुचंदा पंहिंजी कीमती वोट जो इस्तेमालु गुल पैनल जे इंतख़ाबी निशान किताबत करे असांखे चवंदा हू जेके इलेक्शन में बि ॾाढो असांजा उस्ताद असांजा भाउर असांखे उन जे लाइ बि इज़त एतिराम आहे इलेक्शन में जमहूरियत में इलेक्शनियूं जमहूरियत जो हिकिड़ो हौसलो थींदो आहे उन ॾींहुं जंहिं ॾींहुं दोस्त फार्म भराइण आया असां हारा पहुचासीं मां पंहिंजो पाण खे पयल गुलनि जा हार उन्हनि जे उम्मीदवारनि खे ॾिना पयल अदरक ऐं लोगनि जा तोहफ़ा कोन उम्मीदवारनि खे ॾिना असां उन्हनि खे सीने सां लॻायोसीं त बाबा हीअ जमहूरियत आहे इलेक्शन हिकिड़ो जमहूरियत जो हौसलो आहे भले थिए तव्हां दोस्तनि खे असां वेलकम था ॾियूं भली कान था कयूं हाणे बि असां उन्हनि दोस्तनि खे वेलकम था ॾियूं भली कान था कयूं इंशाअल्लाह ताला असांजी जीत थी त असां उन्हनि दोस्तनि खे सीने सां लॻाईंदासीं गॾु खणी हलंदासीं जे इलेक्शन आहे उहो दोस्त खटंदा असां उन दोस्त सां गॾु हलंदासीं ऐं गॾिजी कंदासीं असां दोस्त जी वॾी महिरबानी अवां जा दोस्त अवां जा कुर्ब अवां जा अहसान जो अवां असांजो इख़्तिलाफ़ कयो ऐं मूंखे पक्का 3 तारीख़ ते वधि में वधि दोस्त शरीक थी किताब जी निशान ते कठो असांखे कामयाबु करणो
सभी दोस्तों की मेहरबानी हमारी टीम जो करिए अच्छा लगा उम्मीद है 23 तारीख है सभी कार्यक्रम सब दोस्त पानी गाड़ी का दोस्त बेहतर आए सही। दोस्तों के बच्चे लोग उसे मदद रही थी मैंने से मुझे असली संग दोस्त चंगा सही। हमारा दोस्त संग साथ करके पूरा काम करते हैं उनका मेरे पूरा काम टीवी वाले सभी दोस्तों की बड़ी मेहरबानी लाइव 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 लाइव